असांखे त कलाकारनि खे भॻवान हिकिड़ी अहिड़ी नस ॾिनी आहे साईं, स्पेशल नस अथव, उहा रुॻो कलाकारनि में हूंदी आहे। महीनो खनि न ॻाईंदा आहियूं, चया थी पवंदा आहियूं, उहा नस अंदरि भू भू कंदी आहे। पोइ साईं मंदी तेज़ी त हर धंधे में हलंदी आहे। असां हाणे ॻाइण वॼाइण धंधे में बि मंदी तेज़ी हली हूंदा त जीअं बरसाति जा 2 टे महीना सफ़ा सुञ काए पवंदी आहे। बरसाति जी सीजन में को प्रोग्राम ई कोन थींदो आहे। पोइ बरसाति जी सीजन में प्रोग्राम अधु क़ीमत ते कंदा आहियूं, उन में सेल लॻाईंदा आहियूं। हिन सीजन में जेको प्रोग्राम कराईंदो उन खां अधु पैसा वठा वेंदा। हिकु दफ़ो 2 टे महीना गुजरात में विच में कर्फ्यू ॾाढा हलिया, तव्हांखे यादि हूंदो। 2 टे महीना कर्फ्यू हलिया, अञा कर्फ्यू पूरा थिया, पूरो थियो, मार्केटूं खुलियूं। कर्फ्यू में अहिड़ी हालत जो नओं दफ़ो प्रोग्राम ई न पियो मिले। अॻु में जेके पाण बुक कयल उन्हनि जूं परचाणीअ जूं तारूं पियूं अचनि त परमानंद तुंहिंजो प्रोग्राम कैंसिल। अहिड़ी तरह मस प्रोग्राम खुलिया से बि कैंसिल। पर जितां किथां साथी परचाणी भगत साहब तुंहिंजो प्रोग्राम कैंसिल। हाणे था अहिड़ी जो तारूं अचनि, हेॾा कर्फ्यू लॻल वञनि जो दुकान बि बंदि, हाकी बाकी चरियो थी वियुसि घर में, बसि भिटियुनि सां जो मथा भञा। उहो मूंखे साईं मुंहिंजी घरवारी एॾी वणंदी आहे, भॻवान जो कसम उन्हनि खे उहा ई चंडी न वणे। हा, उन सां तो जॾहिं जॾहिं ॻाल्हि झेड़ा कयां, हा ही भाॼी ठाही अथई, माणे इहो सेखारे मोकिलियो अथई, हेतिरा साल त चके में हथ, हाणे ॾखरी लही पई अथई, हाणे मुंहिंजी भाॼी कोन थी वणंदी। छो जो प्रोग्राम न पिया थी त चरियो थी पियो। पर उन फिटल क्या हो गया यार? एड़ी फिटल सीजन में छा खणी ॾिसां, हिकिड़ो सजण पंहिंजो पाण खणी अची मुंहिंजे घरां निकितो। जी भगत साहब तई असांजे घर प्रोग्राम कंदा छा? अरे कुझु कराए यार, मां सड़ियो वेठो आहियां। मूंखे 2.5 महीना थिया आहिनि, प्रोग्राम ई कोन कयो आहे। जी साईं को भला वठंदा घणो? मुंहिंजो ॿेड़ी तरई जेको खपई सो खणी ॾिजां, पर ॾाओ थी मूंखां प्रोग्राम कराए ॻाइण जी पहुच ॿाहिरि कढणी। जी साईं यार याराणी मामला सफ़ा। पोइ जो रोडो थिए इन करे अध में क्लियर, मां तव्हांखे 500 रुपया ॾींदुसि। अरे मां तो ॿेड़ी तरई हे त तूं मूंखे 500 रुपया ॾे थो, पर जे तूं घुरी त मां ॾे। पर ॾाओ थी न फिटल सीजन में माथो ॻाल्हाए। जी साईं को हलो हलो त हलो। अदा बाजो रखियो मूं पंहिंजे कुलनि ते, तबलो रखियो उनजे कुलनि ते, अॻियां हू पुठियां वरी मां गाबे वांगुरु गीलजंदो वञांसि। जीअं हलंदे हलंदे धड़े जे घर पहुतासीं, उते छा खणी ॾिसां, घर में जो भिड़ियासीं, छा खणी ॾिसां, अखियुनि जा तोड़ा फाड़े निहारियां त उते 4 थोड़ा चोटियुनि सूधा वेठा आहिनि। अरे मां तो ॿेड़ी तरई तूं मूंखे काथे वठी आयो आहे? हेठी भगत साहब ने थोड़नि जो पी मरी वियो आहे। छा थो चई? हा चईंदीओ रखियो अथऊं, सर सुबुह जो खणंदासीं, हाली सॼी राति में तूं भॼन कर ऐं ॾींहं जी संभाल रख त छोरा सुम्ही कंदा निंड। अड़े मां तो खानो ख़राब थिए तई हाणे परमानंद खां परचाणीअ जा प्रोग्राम कराईंदा छा? जी भॻत तुंहिंजो कहिड़ो कारो मोकिल? मुंहिंजो पोइ ठीकु आहे, पोइ भला स्टेज काथे आहे? जी हल तोखे स्टेज ते था वठी हलूं। धणीअ ॾा वठी विया उन रूम में, जंहिं रूम में काके जो लाश पियो। छा था कयो यार? हिते त मूंखे भउ थींदो, जंहिं करे त तोखे घुरायो। मुंहिंजो भला को संतुल तवे छा आहे ॾियो? संतुल छा जो? ये रेडीमेड काई तैयार पई आहे, इनके मथां हाली तूं वे काके के वही सुबुह ॿुधंदासीं।
अरे मां तो बेड़ी करे वाला को माइक्रोफोन तडियो ची माइक्रोफोन जा करे भाई खुद नहीं केर एकड़ो काको सब मो पियो असा तो सब ने तकनासी मां त करे तो शुरू थी वई हाने साईं मु बाजो खोलियो बाजो जो खोलियो सॼी ज़िंदगी जीअण माण्हू में प्रोग्राम कयो टेंशन इहा थी पई जीअं मां त सौ कयूं जी मां ॻाल्हायां पियो तव्हां खिलो पिया ख़बर पए थी भई तव्हांखे कहिड़ी आइटम बनी त नेक्स्ट आइटम त ओड़ी पेश कयां हाणे मोल काको न लुॾे न पुॾे वरी तव्हां मां त इहो बासरो के 50 रुपया थी ख़र्ची नी के 100 रुपया मोल काको छा ॾींदो टेंशन में अची वियुसि नेठि भॻवान जो नालो खणी हलां बाजो खोलियो ऐं चयो तजा को मुसाफ़िर जीअरा हो मिली सबके मारे काल कंहिंखे छॾे की न की ॿुढो हुजे तोड़े बाल अञा एतिरो मस चयुमि त मोल काके वठी अखियूं पटियूं अरे मुंहिंजो काका छा थो थी सुम काको चए मां न सुम्हां अरे मां तो पढ़े के सुम्हणो भलो सुम काको चए मां न सुम्हां अरे मां तो काका तो मुंहिंजो प्रोग्राम वञाई वेठा बेड़ी तरह तूं सुम्ह सही काको चए मां न सुम्हां मां तो काका मां तोखे घुटा ॾेई बि सुम्हारे थो मां तूं सुम्हंदे कीअं कोन काको चए मां न सुम्हां जोगी तो मूंखे जगायो आहे मुंहिंजो हाणे मां लोली थो ॾे लोलीअ जा पैसा बि न ॾियां पर ॾाहो थी तूं सुम्ह काको चए मां न सुम्हां ॾे बाचे सूधो काके जे छातीअ ते चढ़ी वेई रहियसि काके जूं अखियूं नई सिंह बंदि थी वियूं अदा सॼी राति वेही करे मूं प्रोग्राम कयो अहिड़ा बि अनुभव थियल आहिनि अचो अॼु कार्यक्रम जो नालो ई छा आहे जीरो सिंधी सुहिणा ऐं छो न थींदा जिन जे दिलि में कुझु करण जो जज़्बो आहे जिन नौजवाननि जे दिलि में पंहिंजे समाज जे वास्ते प्यार आहे जिन नौजवाननि खे पंहिंजे सिंधी ॿोली सां प्यार आहे उहे छो न जीअनि सदा जीअनि इन जे लाइ सभिनी खां पहिरीं ही प्रार्थना गीत ऐं प्रोग्राम ईअं ई हलंदो हे नओं कलाकार ॾिसो पुठियां अची वेठो आहे हे बालक नंढड़ो आयो आहे हेॾा अची ॾिसण में अची ॿार आहिनि न ॿार अॼुकल्ह जा अहिड़ा अथव दिलीप केसवानी जो बचो आहे अॼु जीअं आयोसीं त राजू भाई हुआ थोरो कम में चई मां त थोरो जुजे ते आहियां हिते असांजो मुंहिंजो भाणे जो मनु आयो चई मामा हलो घर मुंहिंजो हा हलो था पर हाणे त रोटी था खाइण हलूं चई न हींअर ई हलो मुंहिंजो हलो त हलो रोटी खाई पोइ वियासीं घर मुंहिंजो तई पहुचो मां पुठियां थो अचां चई तव्हां सुञाणंदा कोन घर मुंहिंजो मां पाणे पहुचंदुसि ॿी धणी वियो घर पुठियां मां वञी पहुतुसि जीअं घर में पहुतोसांसि दर ॾिनो पियो दर खुड़कायनि हिनजो बचिड़ो हिकिड़ो आहे 4 ॼणनि में सिकी लधो हिकिड़ो भाउ दर खोले चई अचो अंकल तव्हां त परमानंद प्यासी अंकल न मुंहिंजो हा तूं मूंखे पुटु सुञाणी तो कॾहिं ॾिठो ई कोन्हे चई न पप्पा चई पे त प्यासी अंकल ईंदा अचो अंकल ॿियो मुंहिंजो पप्पा किथे आहे चई सनानु पियो करे बाथरूम अचो ॿियो वठी वियो अंदरि रूम में चई अंकल टीवी चालू कयां मुंहिंजो टीवी न पुटु अख़बार हुजे त जो कीले मूं पढ़ी कोन्हे चई अख़बार छा कंदा तव्हां मुंहिंजो पुटु पढ़ंदुसि छा ॻाल्हि था कयो पप्पा त चए पियो त प्यासी अंकल खे 1 खां 50 ताईं गिनती लिखण कोन ईंदी आहे ऐं तव्हां सॼी अख़बार पढ़ंदा अरे मुंहिंजो पुटु पिणे खां भुल थी हूंदी मां 1976 में बीकॉम कई चई सुवाल ई कोन्हे मुंहिंजा पप्पा त ईअं पिया चवनि त प्यासी अंकल खे ABCD लिखण कोन ईंदी आहे मुंहिंजो पुटु पिणे कूड़ो आहे मां पढ़ियल आहियां
चई सवाल ही कोन्हे, मुझे दे इतनी कापी दे। चई न मुझे बस्ते के हथ न लाए। अरे मुझे दे कापी। चई मुझे बस्ते के हथ न लाए, मुझे दे कापी। कापी पुरे पंहिंजे खीसे मां पेन कढी हिकिड़े पन्ने ते सॼे ते सुहिणनि सुहिणनि अखरनि में हिक खां 100 ताईं गिनती लिखी, ॿिए पन्ने ते सॼी ABCD लिखी। मूं चयो हाणे तूं बि पढ़, उन हिकिड़े बाथरूम मां त उनखे पढ़ाइजां। छोकिरे ॿई पना ॾिठा, कापी रखे अंदरि। चई अंकल मुंहिंजो अॼोको होमवर्क थी वियो। हाँ साईं केरु पुॼे हिननि सां? आहे का पुॼण जी जाइ?